गैरत या ज़ुल्म, ई सवाल केतिरनि ई वालिदैन भाइरनि लाइ शर्मिंदगी जो सबबु बणिजंदो आहे त पोइ सिंध में कारोकारीअ जे नाले ते वहंदड़ रत जूं होलियूं आख़िरकार बि बंदि छो नथियूं थियनि? छा गैरत सिर्फ़ कंहिं न्याणी या पुट जी ख़्वाहिश खे ख़तमु करण जो नालो आहे, या उहा असांजे माशरे जो नासूर बणियल ज़ख़्म आहे जेको एटमी ताक़त रखंदड़ रियासत जे कंट्रोल में भी नथो थिए? अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां GM खोखर। रात जी ऊंदाही हुई, ॻोठ जो घिटियूं ख़ामोश हुयूं, हिकु घर मां रड़ियूं अची रहियूं हुयूं। हिकु न्याणी जेका सफ़ा जीअण थे चाही, जा बि ख्वाब हुआ, जंहिंजूं बि उमेदूं हुयूं, पर उन राति हिन जो ॾोह सिर्फ़ एतिरो हो जो हुन पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण जी कोशिश कई ऐं पोइ संदसि पंहिंजे ई घर वारनि गैरत जे नाले ते संदसि ज़िंदगी ख़तमु करे छॾी। हूअं त सिंध जी धरती जेका मोहबत अमुन ऐं सूफ़ियनि जी धरती सॾिजी थी, उते अॼु बि कारोकारीअ जे नाले ते रत वहाई पई वञे। हर साल कारोकारी लानत जे करे केतिरा ई घर उजड़ी वञनि था, माइरूं रोइनि थियूं, भेनरूं सुॾकनि में टुटी वञनि थियूं ऐं क़ब्रिस्तान लाशनि सां भरिजी वञनि था। सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में अॼु बि औरत खे इज़त सां ॻंढियो वञे थो। जेकॾहिं मर्द जो औरत ते शक थिए, कंहिं सां ॻाल्हाइण जो इल्ज़ाम लॻे, या हूअ पंहिंजी पसंदि जे शादी करे त खेसि कारी करार ॾिनो वञे थो। उनखां पोइ शुरू थिए थो मौत जो फ़ैसिलो। जुर्गो वेहंदो आहे ऐं वॾेरा फ़ैसिला कंदा आहिनि ऐं केतिरा ई भेरा बिना कंहिं सबूत जे ज़िंदगियूं ख़तमु कयूं वेंदियूं आहिनि। नाज़रीन, सोचियो, सिर्फ़ शक ते, सिर्फ़ इल्ज़ाम ते कंहिं इंसान जी ज़िंदगी ख़तमु करणु, छा उहा गैरत आहे या ज़ुल्म आहे? रिपोर्ट मूजिबि 2022 खां 2025 ताईं सिंध में घटि 595 माण्हू कारी कारो जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कया विया। इन्हनि में 466 औरतूं ऐं 129 मर्द हुया। सिर्फ़ 2023 में 167 क़त्ल ऐं 2024 में 152 क़त्ल ऐं 2025-2026 में, यानी कि हिन वक़्त ताईं बि मौत जो सिलसिलो जारी रहियो आहे। उहा ॻाल्हि अलॻि आहे त हक़ीक़त शायदि उनखां बि वधीक खौफ़नाक हुजे, छो त केतिरा ई क़त्ल जुर्गनि जी ख़ामोशीअ में दफ़न थी वञनि था। लाड़काणो, शिकारपुर, कशमोर, जकमाबाद ऐं घोटकीअ सिंध जा उहे इलाइक़ा आहिनि जिते कारी कारो जा वाक़िया सभ खां वधीक रिपोर्ट थियनि था, जिते केतिरनि ई औरतुनि खे घरनि अंदरि ई क़त्ल कयो वञे थो, केतिरनि ई मर्दनि खे बिना कंहिं सबूत जे मारियो वञे थो ऐं केतिरा ई ख़ानदान ख़ौफ़ सबबि ख़ामोश रहिजी वञनि था। पसंदि जी शादी कंदड़ जोड़े जी ख़बर वायरल थियण बैदि 100 खां वधीक माण्हुनि गैरत जे नाले ते पूरे ॻोठ खे बाहि ॾेई ॾियण वारो वाक़ियो हुजे, या मलीर में कार अंदरि क़त्ल हुजे, अहिड़ियूं हज़ारे न्याणियूं जेके सिर्फ़ पंहिंजे मर्ज़ीअ सां शादी करण पे चाहियूं, पर इन्हनि जे ख्वाब गोलियुनि सां ख़तमु थी वञनि था। हिन कारोकारी ज़ुल्म जी सभ खां दर्दनाक ॻाल्हि उहा आहे त कातिल अक्सर पंहिंजा ई शामिल हूंदा आहिनि, भाउ, चाचो ऐं उहे माण्हू जिन खे न्याणियुनि जी तहफ़ुज़ न घुर्जे, उहे ई कातिल बणिजी वञनि था। सोचियो, हिकु धीउ जेका पंहिंजे पीउ खे दुनिया जो महफ़ूज़ तरीन इंसान सम्झे थी ऐं पोइ उहो ई पीउ संदसि ज़िंदगी ख़तमु करे छॾे थो। 2016 में पाकिस्तान में गैरत जे नाले ते क़त्ल ख़िलाफ़ सख़्त कानून ठाहियो वियो। चयो वियो त हाणे कातिल बची न सघंदो, पर छा थियो? सिंध अंदरि केतिरनि इलाइक़नि में अॼु बि जुर्गा ताक़तवर आहिनि ऐं पुलिस कमज़ोर आहे ऐं केतिरा ई कातिलनि खे ख़ानदाननि माफ़ करे छॾनि था। नतीजो, कातिल आज़ाद ऐं क़ब्रिस्तान आबाद थी वञनि था। हिकु माउ रोईंदी चवे थी, मुंहिंजी धीअ जो ॾोह सिर्फ़ एतिरो हो जो हुन जीअण पे चाहियो। सोचियो, हिकु माउ जेका पंहिंजी धीअ खे नंढपण खां पालींदी आहे, संदसि ख्वाब ॾिसंदी आहे ऐं पोइ हिकु ॾींहुं साॻी धीअ जी लाश ते रोईंदी आहे। थोरो सोचियो, गैरत क़त्ल में नाहे, गैरत पंहिंजे धीअरनि खे तहफ़ुज़ ॾियण में आहे। सिंध खे जुर्गनि न, इंसाफ़ जी ज़रूरत आहे, ख़ौफ़ न, कानून जी ज़रूरत आहे ऐं ख़ामोशी न, आवाज़ उथारण जी ज़रूरत आहे।
नाज़रीन, जेकॾहिं अवां सम्झो था त कॾहिं बि इंसान खे गैरत जे नाले क़त्ल करणु ज़ुल्म आहे त पोइ हिन वीडियो खे शेयर कयो, छो त शायदि अवां जो हिकु आवाज़ कंहिंजी ज़िंदगी बचाए सघे थो। ख़ुदा हाफ़िज़।